अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आया सायरा सुमरो इन बुलेटिन में मूसा का साथ दींदो मुबशर सोलंकी। सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त कंहिंजे ज़ात वतन खां वधीक न आहे। हू बाअख्तियार वज़ीर आज़म हो जे बाद चयो त के बि अख्तियार न हुआ। हू एतिरो बाअख्तियार वज़ीर आज़म हो जो हुन अॻूणी आर्मी चीफ खे क़ौम जो बाप करार ॾेई छॾियो। एतिरा अख्तियार त कंहिं बि वज़ीर आज़म वटि न हुआ। क़ौम जो हिकु ई बाब आहे मोहम्मद अली जिन्ना। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाक फौज जे तर्जुमान चयो आहे त कंहिं बि सियासी जमात सां को मसइलो न आहे। समूरियूं सियासी जमातूं ऐं सूबा बराबरि आहिनि। मौजूदा हुकूमत बि बाअख्तियार आहे ऐं उन वक़्त जी हुकूमत बि बाअख्तियार हुई। पाक फौज जे तर्जुमान अफ़गानिस्तान खे दहशतगर्दी जो गढ़ करार ॾेई छॾियो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त भारतीय टीवी ते वेही कसाब चवे थो त हिन भेरे अफ़गानिस्तान ऐं भारत गॾिजी पाकिस्तान ते हमिलो कंदा। अफ़गानिस्तान ऐं हिंदुस्तान भली अचनि उन्हनि जो शौक़ु पूरो करे छॾींदासीं। अफ़गानिस्तान में का बि हुकूमत न आहे, हिकु नंढो गिरोह काबिज़ आहे। असां हिकु अरसे खां चई रहिया आहियूं त अफ़गानिस्तान दहशतगर्दी जो गढ़ बणिजी वियो आहे। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पाक फौज जे तर्जुमान चयो आहे त वज़ीर अला KPK जो बयानो खुली साम्हूं आयो। जेकॾहिं मिलिट्री ऑपरेशन न आहे करणो त छा ख़्वारिजियुनि जे पेरनि में वेहणो आहे। ख़ैबर पख्तूनख्वा जी हुकूमत सूबे में दहशतगर्दी ख़िलाफ़ ऑपरेशन जी मुखालफ़त कई। दहशतगर्दी ख़िलाफ़ बयाने तां केरु असांखे टस खां मस नथो करे सघे। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त गुज़िरियल साल मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ गैर मामूली कार्रवायूं कयूं वियूं। इंटेलिजेंस बुनियादनि ते कयल 75,175 कार्रवायुनि में 2,397 दहशतगर्दनि खे मारियो वियो। दहशतगर्दी जे वाक़े में 1235 शहरी ऐं सिक्योरिटी एहलकार शहीद थिया। पाक फौज जे तर्जुमान चयो आहे त गुज़िरियल साल 27 आपघाती हमला थिया। दहशतगर्दियुनि जा 80% वाक़िया KPK में थिया आहिनि। लेविस फोर्स खे क़ानूनी तौर ते बलूचिस्तान पुलिस में ज़म कयो वियो। बलूचिस्तान में A ऐं B एरिया जी कैटेगरी जी विरासत बि ख़तमु। वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ पुख्ती चयो आहे त बलूचिस्तान में हिकु जहिड़ो कानून लागू करण सां इंतिज़ामी मुंझारो ख़तमु थी वियो आहे। फ़ैसिले सां रियासती ज़िम्मेवारी वाज़िह थींदी। हिकु जहिड़े कानून सां अवाम जे तहफ़्फ़ुज़ जो दाइरो वधीक मज़बूत थींदो। वेनेज़ुएला जी अपोज़िशन लीडर मारिया कोरिना पारां जल्द वतन वापसि अचण जो ऐलान। मारिया कोरिना जो चवणु आहे त हिकु आज़ाद वेनेज़ुएला खे असां अमरीकी जी तवानाई जो मर्कज़ बणाईंदासीं। DLC बि मंशियात स्मगलिंग ऐं ॿियनि ॾोहनि में हिसेदार आहे। पाकिस्तान पारां वेनेज़ुएला में अमरीकी फ़ौजी कार्रवाई ते ॻणती ज़ाहिर हिक तरफ़ी कार्रवाई खे गॾियल क़ौमुनि जी चार्टर जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। सलामती काउंसिल में पाकिस्तान जे नुमाइंदे उस्मान जुदोन चयो आहे त हीउ क़दम केतिरनि ई सालनि ताईं छिकताइण जो सबबु बणिजी सघे थो। UN मंशूर के रियासत ख़िलाफ़ ताक़त जे इस्तेमाल या धमकी खां परे रहण जो पाबंद करे थो। गॾियल क़ौमुनि जो मंशूर ॿियनि जे अंदरूनी मामलनि में मदाख़लत खां रोके थो। उस्मान जदोन वधीक चयो आहे त अॻिते वधण जो वाहिद रस्तो ॻाल्हियूं ऐं सिफ़ारतकारी हुजणु घुरिजे। दुरियूं छिकताइण में घटिताई आणिन, हिक ॿिए जे एहतराम खे यकीन बणायो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कारे मामले बिरादरी तकरार तां औरत समेत 4 ॼणा क़तल। खानपुर वेझो जवाबदार घरवारी खे कारे इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। नापरकोट थाणे जे हद में नारी साहिबा अतराणी जतोई बेदर्दी सां क़तल। जवाबदार फरार। रत देरे वेझो सोटरनि में ज़मीन जे हलंदड़ तकरार तां नौजवान मारिजी वियो। ॻोठ धायम सनाणी में सनाणी बिरादरी जी धुरियुनि में झेड़ो। ममताज़ सनाणी क़तल। जेकबाग वेझो फायरिंग में सैयद पीरल शाह मारिजी वियो। सोटरनि मथां इल्ज़ाम। चक वेझो हथियारबंदनि बिरादरी तकरार तां नौजवान खे अगवा बाद क़तल करे छॾियो। ॻोठ अब्दुल ख़ालिक बडाणी भरिसां इम्तियाज़ बडाणी मारिजी वियो। जवाबदार लाश बि पंहिंजे कब्ज़े में करे वीडियो वायरल करे छॾी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं अॻूणे सूबाई वज़ीर मसरूर ख़ान जतोई ख़िलाफ़ केसनि जी ॿुधणी 20 जनवरी ताईं मुलतवी। जतोई भाइर बिलावल ज़रदारी क़तल केस ऐं अमीनाणी थाणे ते दाख़िल केस में नौशेरो फिरोज़ ATC में पेश। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद केसनि जी ॿुधणी 20 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। गुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ मोहब्बत डेरो थाणे ते दाख़िल चिट वारे केस जी ॿुधणी बि 20 जनवरी ताईं मुलतवी। नंगर पारकर वेझो शिकारियुनि 5 हिरण मारे छॾिया। ॻोठाणनि जो धहिणो। ॻोठ सिमत माछेरो ऐं तेजमाल में नायाब नस्ल जे हिरण जो गैर क़ानूनी शिकार। ॻोठाणनि खे जंग मां ज़ख़्मी हालत में हथायल हिरण मरी वियो।
नायाब जानवरनि जी शिकार ख़िलाफ़ रहवासी रोडनि ते निकिरी आया। इस्लामकोट रोड ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल। ॻोठाणनि जो चवणु आहे त शिकारी बिना के रोक टोक ते नायाब जानवरनि ऐं पखियुनि जो शिकार कंदा रहनि था। जंगली जीवत खातो शिकारियुनि सां मिलियल ऐं घोर निंड में पियल आहे। नोटिस वठी कार्रवाई कई वञे। पिरिया रोड में 5 ॾींहं अॻु क़तल कयल ॻोठाणे जो पटीदर भरिसां नुसरत कैनाल में लाश मिलियो। पुलिस ॻोठाणे ख़ुदाबख़्श बिरोई जो लाश अस्पताल मुंतक़िल कराए छॾियो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार अख्तर बिरोई जे इतराउ बैदि नुसरत कैनाल मां मक़तूल जो लाश कढियो वियो आहे। वधीक जांच कई वञे। नवाबशाह भरिसां कम सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी, 2 पवा टड़ूर दॿिजी फौत। सांगड़ रोड ते हादसो, फौतुनि जी 60 मेल वासी परवेज़ बिरोई ऐं शाहिद बिरोई तौरु सुञाणप। लाश PMC अस्पताल आंदा विया। ज़रूरी कार्रवाई बैदि मड़ वारसनि हवाले। रोड़ी में नए साल जे जश्न दौरान आतिशबाज़ी में सड़ी ज़ख़्मी थियल 2 नौजवान फौत। सखर वासी नवीद मेमण ऐं ज़ीशान बंडाणी कराची जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। सिंधु दरिया जे लैंसडाउन पुल ते नए साल जे जश्न दौरान 2 नौजवान सड़ी ज़ख़्मी थिया हुआ।